ये जगह दोस्त परियां वेठा हो पर मेहरबानी करे थोड़ा वेझा वेझा थी अचो। जडो वेझो ईंदो वॾी अल्लाह जी रहमत वेझो ईंदव, मिली जुली वेहन सां मोहब्बत भी वधंदव। अल्हम्दुलिल्लाह अल्हम्दुलिल्लाह नहमदुहु व नस्तईनुहु व नस्तगफिरुहु व नु'मिनु बिही व नतवक्कलु अलैहि व नऊज़ु बिल्लाहि मिन शुरूरि अनफुसिना व मिन सय्यिआति अअमालिना। मन यहदिहिल्लाहु फला मुज़िल्ल लहु व मन युज़लिल्हु फला हादिय लहु। व नशहदु अल्ला इलाहा इल्लल्लाह वहदहु ला शरीक लहु वला वज़ीर लहु वला मुशीर लहु वला बशीर लहु वला नज़ीर लहु वला ज़िद्द लहु वला निद्द लहु वला मिस्ल लहु वला मसील लहु। व नशहदु अन्ना सय्यदना व सनदना व हबीबना व नबियना व शफीअना व बशीरना व नज़ीरना व तबीबना व तबीब क़ुलूबिना व महबूब रब्बिना व मौलाना मुहम्मदन अब्दुहु व रसूलुहु अल्लज़ी अरसलहु बिल्हक़्क़ि बशीरन व नज़ीरा व दाइयन इलल्लाहि बिइज़्निही व सिराजन मुनीरा। अम्मा बाद फ़अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम। बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। इन्ना नहनु नज़्ज़लना ज़िक्रा व इन्ना लहु लहाफ़िज़ून। सदक़ल्लाहु मौलानल अज़ीम। क़ाल नबिय्यु सल्लल्लाहु अलैहि वसल्लम इन्नल्लाह व मलाइकतहु युसल्लूना अलन नबी या अय्युहल्लज़ीना आमनू सल्लु अलैहि व सल्लिमू तस्लीमा। इमामुल अंबिया नबियन जे सरदार रसूलन जे पगदार
हसनैन करीमैन जे नाले साईं मुझे मिठे मोहम्मद अरबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे मथां बा आवाज़ बुलंद सलाह शरीफ पढ़ो। अवामा जेको मदीने वारे साईं जे मथां बुलंद आवाज़ सां सलाह शरीफ पढ़ंदो मां उन अल्लाह दुआ घुरंदुसि अल्लाह सही उनके निंड में बैतुल्लाह रोज़े रसूलुल्लाह जो दीदार नसीब फरमाए। जेको वडे आवाज़ सां साईं जन जे मथां दुरूद शरीफ पढ़ंदो मां उन अल्लाह दुआ घुरंदुसि अल्लाह साईं उनके निंड में पंहिंजे महबूब मोहम्मद अरबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो दीदार कराए। उहे बुलंद आवाज़ सां सलाह शरीफ पढ़ो। अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यिदिना व मौलाना मुहम्मदिन नबिय्यिल उम्मी व अला आलिहि व अस्हाबिहि व अहलि बैतिहि व अजमाइन बिरहमतिका या अरहमर राहिमीन। मुझा भाइरो अजीज़ो दोस्तो ऐं बुजुर्गो दीनदारो कलमे वारो अॼु अवां सां पंहिंजे रब करीम के परचाइण जी नियत सां राज़ी करण जी नियत सां इन रात जे वॻे में पंहिंजा घर बार बिस्तरा छॾे अज़मत क़ुरान दस्तार फज़ीलत जे प्रोग्राम में शरीक थिया आहियूं। मां धनी दर दुआ गुहां अल्लाह सही अवां जो ऐं मुंहिंजो अचण पंहिंजी बारगाह इलाही में क़बूल व मंज़ूर करणो फरमाए। हर दिल अजीज़ काबिल एहतराम साईं गुलाम शबीर रिंद साहब की दावत इसरार ते भाऊ अहमद अली रिंद साहब की दावत इसरार ते अवां जे गोठ में हाज़िरी थी आहे। अल्लाह सईं मुजाहिदन जी मेहनतुन के खिदमतुन के कुर्बानिन के पंहिंजी बारगाह इलाही में क़बूल व मंज़ूर करणो फरमाए। मुझा दोस्तो अजोगो प्रोग्राम अज़मत क़ुरान जे उनवान सां रखियो वियो आहे। अवल नंबर ते जिन मासूमन ॿारन कुरान मुकम्मल कयो आहे उन्हनि के ऐं उन्हनि जी अबे अम्मा के मुबारकबाद पेश कयूं था। अल्लाह सही इन्हनि नौजवाननि के हाफ़िज़ भी करे तो आलिम भी करे। आसमानी 4 किताब आया तौरात इंजील ज़बूर कुरान मजीद। अवां पूरी दुनिया जे अंदर नजर कंदो तो अवां के तौरेत जो हाफिज नजर ना ईंदो, इंजील जो हाफिज नजर ना ईंदो, ज़बूर जो हाफिज नजर ना ईंदो, पर हिन कुरान मजीद जो अवां के बार मासूम त नजर ईंदा, पर अवां के औरतों भी हिन कुरान जो हाफिज ऐं आलिमा नजर ईंदियूं। अञा हिन कुरान के अल्लाह सही पंहिंजे महबूब मोहम्मद अरबी जे मथां नाज़िल ई ना कयो हो। अल्लाह फरमायो मुझा महबूब मोहम्मद अरबी सच्चो सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। मुझा मोहम्मद अरबी असां हिन कुरान के अञा तो मोहम्मद अरबी जे मथां नाज़िल ई ना कयो होसीं। मां रब आसमान सां ॻाल्हायुमि, ज़मीन सां ॻाल्हायुमि, जबलनि सां ॻाल्हायुमि, तो मुझे कुरान वारी अमानत संभालियो तो मुझा सोना मोहम्मद अरबी जबलन भी जवाब दिनो, आसमान भी जवाब दिनो, तो जमीन भी जवाब दिनो। ऐं अवां नजर कंदो दुनिया जे अंदर जंहिं कलाम जी जंहिं किताब जी घणे में घणी तिलावत कई थी वञे उहो कुरान मजीद आहे। वो कुरान मजीद आ। मुझे सही फरमायो अगुन कौमन में अल्लाह सही जे घर के इज्जत बख्शींदो हो तो अल्लाह उन घर में पंजा नबी रसूल पैगंबर पैदा कंदो हो।
मुझे सही फरमायो नबियन जो सिलसिलो खत्म थियो, मां मोहम्मद अरबी अल्लाह जो आखिरी नबी थी आयुसि, ये मुझी उम्मत भी आखिरी उम्मत आ। वरी मुझी उम्मत में अल्लाह सही जे घर के इज्जत बख्शींदो, जे घर के अल्लाह सही वडी इज्जत बख्शींदो, पो अल्लाह सही उन घर में कुरान जा हाफिज ऐं आलिम पैदा कंदो। जी आसमान जी सूह ऐं सिंगार चंद्र ऐं सितारा थव, जी मुझे साईं फरमायो नि जमीन जी सूह ऐं सिंगार ही कुरान वारा अथव। अल्लाह सही पंहिंजे कलाम जी पंहिंजे किताब जी पान अल्लाह सही तारीफ़ कई आहे। अल्लाह फरमायो मुझा महबूब मोहम्मद अरबी असां हिन कुरान के जबलन ते नाज़िल कयूं हा, आसमान ते नाज़िल कयूं हा, जमीन ते नाज़िल कयूं हा, त आसमान भी पुरजा पुरजा थी पवे हा, जमीन भी फाटी पए हा, जबल भी फाटी पवन हा, पर असां हिन कुरान के तो मोहम्मद अरबी जे कल्बे अतहर ते नाज़िल कयोसीं। कुरान जा आशिक ॾाढे जो सुभान अल्लाह, सुने नबी जा आशिक ॾाढे जो सुभान अल्लाह। हाणे कुरान का ता कचारी कयूं, अल्लाह जा कुरान, अल्लाह जी ज़बान, अल्लाह जा कलाम तू कंहिंजे मथां नाज़िल थे ऐं किथां आहे, तोखे खणी अचण वारो केरु आहे, अबा हिन कुरान में लिखियो पियो अथव। अल्लाह फरमायो मुंहिंजा महबूब असां हिन कुरान के या तो मोहम्मद अरबी ते नाज़िल ई ना कयोसीं, मां रब आसमान के आछ कयूं। अन कुरान का ता पुछा कयूं। अल्लाह फरमायो मुंहिंजा हबीब ओ मुंहिंजा मोहम्मद अरबी करीम, असां हिन पंहिंजे कलाम के पंहिंजे किताब के पंहिंजे कुरान के जबलन ते नाज़िल कयूं हा, त जबल भी पुरजा पुरजा थी पवन हा। आसमान ते नाज़िल कयूं हा त आसमान भी पुरजा पुरजा थी पवे हा। जमीन ते नाज़िल कयूं हा त जमीन भी पुरजा पुरजा थी पवे हा। अल्लाह फरमायो मुंहिंजा महबूब मोहम्मद अरबी, मां अल्लाह आसमान के आछ कयुम, जमीन के आछ कयुम, जमीन भी जवाब दिनो मुझे कुरान जी अमानत खान सा। अल्लाह फरमायो वरी आसमान के आछ कयुम त आसमान का भी दाहूं निकरी वयूं। कुरान में फरमाइन्ना अरज़नल अमानत अलस समावाति वल अर्ज़ि वल जिबाल फअबैना अन यहमिलनहा वअशफ़क़न मिन्हा वहमलहल इंसान इन्नहु कान ज़लूमन जहूला। मुझा महबूब जमीन भी जवाब दिनो, आसमान भी जवाब दिनो। ए मुझा महबूब असां हिन कुरान के जबलन ते नाज़िल कयूं हा त जबल भी पुरजा पुरजा थी पवे हा। कुरान में फरमाई लौ अंज़लना हाज़ल कुरान अला जबलिन लरअयतहु खाशियम मुतसद्दियम मिन खशियतिल्लाह। असांजे हिन कुरान के जबलन ते नाज़िल कयूं हा थी, जबल भी पुरजा पुरजा थी पवना। इन कुरान में अल्लाह सी वडी बरकत रखी तव, वडी शफा रखी आ। इन साईं जो बुधण त सवाब, पढ़ण त सवाब, इन साईं जो पर दीदार करण भी सवाब का खाली कोन तव। कयोस दीदार त नैन ठरी पवंदव। उहो कुरान, इन कुरान जी अवल अवल
तिलावत करण वारो रब साईं पाण हो। अल्लाह से पंजी कुदरत वारी ज़बान सां ओइन पंजे कलाम जी पंजे किताब जी तिलावत कई तो बुधण वारा मलाइक हुआ। मलाइक दा चवन अल्लाह खुश नसीब उहे माण्हू हूंदा जिनके ही कुरान नसीब थींदो। ओ खुश नसीब उहे सीना हूंदा जेके हिन कुरान के सांडींदा। खुश नसीब उहे ज़बानूं हूंदियूं जेके हिन कुरान जी तिलावत कंदियूं। ओ खुश नसीब उहे नेण हूंदा जेके हिन कुरान जो ॾींहुं रात दीदार कंदा। माखी एडी मिठी कोने जडो कुरान मिठो आ। मिसरी एडी मिठी कोने जडो कुरान मिठो आ। खंड एडी मिठी कोने जडो कुरान मिठो आ। इन कुरान जी तिलावत करे तो ॾिसो अंदर ठरी पवे। कुरान में फरमाई अर्रहमान अल्लमल कुरान खलकल इंसान अल्लमहुल बयान। जेके कुरान जा आशिक हो ॾाढे चो सुभान अल्लाह। जेके सोने नबी जा आशिक हो ॾाढे चो सुभान अल्लाह। इन कुरान जो जे कदर पुछणो तई तो सहाबा का कुरान जो कदर पुछिया। इन कुरान जो जे कदर पुछणो तई तो अहल बैतन का कुरान जो कदर पुछिया। अज मुबारक जे लायक ओही नो निहाल जिन कुरान मुकम्मल कयो। अल्लाह जी जात जो कसम दो खणी चवा मुझे साईं फरमायो अवां के दुनिया जे अंदर जिन जा बंगला महलात बाग जमीन हुजन उहे दुनिया में भला कोन थव। मुझे साईं फरमायो खैरुकुम मन तअल्लमल कुरान व अल्लमा। रत उस्मान साईं राविया उस्मान साईं फरमाए तो रसूलुल्लाह फरमाए उस्मान भले में भले उहे थी जेके कुरान पढ़ण भी था ऐं ॿियनि खे पढ़ाइण भी था। ये उहो कुरान जे कुरान जे करे मुझे साईं के मक्को छॾायो। मुझो साईं मक्के पाक जे अंदर जे कुरान जी तिलावत बियो करे तो मक्के जा मुशरिक मक्के जा काफर बिया चवण मोहम्मद अरबी जादू करा। मोहम्मद कुरान पढ़े तो मक्के जा शरीर बिया चवण मोहम्मद जादू करा तू शायर अल्लाह से जिब्रील के मोकिलियो। जिब्रील जी रब्बे जलील जिब्रील मुझे कुरान खणी मुझे मोहम्मद अरबी दे वञो। ओ मुझे सोने मोहम्मद अरबी के जो मक्के वारन जी ॻाल्हियुनि ते कन्ना ना दे। मक्के वारन जी ॻाल्हियुनि ते तवज्जो ना दे। ये मुझे कुरान खणी मुझे मोहम्मद अरबी दे वञो। मुझे महबूब मोहम्मद अरबी के चो तो मक्के वारन के चो वमा अल्लमनाहु शिअरा वमा यंबगी लहु इन हुवा इल्ला ज़िक्रुन व कुरआनुन मुबीन। मुझे महबूब मोहम्मद अरबी के चो तो सोना तू शायरन जो लायक नाई तू बैतन जो लायक नाई। मक्के वारन के चो तो मां मोहम्मद अरबी पधरो अल्लाह जो कुरान तो अवां के बुधाया। ॾाढे चो सुभान अल्लाह। इन कुरान वारन जी रब वडी इज्जत रखी थव। दुनिया में भी इज्जत कब्र में भी इज्जत मैदान महशर में भी इज्जत। क़यामत जो ॾींहुं थींदो 50,000 साल जो ॾींहुं हूंदो। कुरान में फरमाई ओही मुआ मुकामन मां उथारिया वेंदा। वनुफिक फिस्सूर फइज़ा हुम मिनल अजदासी इला रब्बिहिम यंसिलून। क़ालू या वैलना मन
बअसना मिन मरकदिना हाज़ा मा वअदर रहमान व सदक़ल मुरसलून। कुरान में फरमाए जॾहिं क़यामत वारे ॾींहुं इसराफील सूर फूकींदो मुआ मुकामन मां उथंदा दाहूं कंदा कूकियूं कंदा असांखे कंहिं उथारियो आराम वारी जाइ तां सुतल हुआसीं भला हुआसीं कंहिं उथारियो आहे। कुरान वारनि जे ॾिसंजा मैदानी मशर वारे ॾींहुं इज़त अल्लाह साईं कुरान वारे जे अबे अम्मा खे नूर जे मिंबरनि ते विहारींदो सोना ताज रब पाराईंदो पुछा करण वारा पुछा कंदा ये नबी न ये रसूल ये पैगंबर आवाज ईंदो इन नबी ना इन रसूल ना इन पैगंबर ना इन अल्लाह के रंग जेके नूर जे मिंबरन ते वेठा आहिन मथन ते सोन जा ताज थना अल्लाह फरमाइंदो ही अबू अम्मा तव हाफिज़ कुरान जा ओए हाफिज़ जो जे रातन जो रातूं निंडूं हराम करे अबू अम्मा छॾे घर छॾे वतन छॾे शहर छॾे पंहिंजो घर छॾे तडरन ते अची सुम्हंदा उस्तादन जो मारूं बर्दाश्त कयनि कोई गरीब वा मिस्कीन हा मत दे जेका टोपी पातल आ उहा भी फाटी पई आ पैर में जेका चप्पल आ उहा भी टूटी पई आ दुनिया वारा मुझे कुरान के वो मुझे कुरान वारन के ॾिसी टोटूं कंदा मशकूरूं कंदा घट वध ॻाल्हाईंदा गारियूं ॾींदा पर हिननि मुझे कुरान जे करे सभु कुझु बर्दाश्त कयो कुरान वारा दुनिया में तो मुखे राजी कयो ही सेकलुनि ते चढ़ी मां रब के राजी करे आए पंध वञी मदरसे वञी मां अल्लाह जो कुरान मां उनके ॿुधाई मां अल्लाह जे कुरान जी तिलावत कई दुनिया में तो मुखे राजी कयो अच तो कुरान वारा अज मां रब रहमान तोखे राजी कयां कुरान वारा दुनिया में तो मुखे राजी कयो अज अच तो मां अल्लाह तोखे सोन जे जहाजन में विहारे राजी कई हाफिज़ दुनिया जे अंदर जीअं ठाहे ठाहे कुरान जी तिलावत कंदो है अज कुरान जी तिलावत कंदो वञ जन्नत जे ॾाकुनि ते चढ़ंदो वञ जिथे कुरान जी आख़िरी आयत ख़त्म थे कुरान वारा उते तुंहिंजे रहण जी जाइ आहे कुरान वारनि जो रब वॾी शान रखियो अथव वॾी अल्लाह साईं कुरान वारनि जी इज्जत रखी आहे कुरान में फरमाई मुझा महबूब वो असाहिनो कुरान के तो मोहम्मद अरबी जे कल्बे अतहर ते नाज़िल कयोसी सच्चो सुभान अल्लाह अवल कुरान की तिलावत करण वारो रब रहमान हो तो बुधण वारा मलाइक हुआ पर मुझे महबूब मोहम्मद अरबी जे कुरान जी तिलावत कई तो बुधण वारा जो जिन्न हुआ जिन्न डिंगी मखलूक जिद्दी मखलूक पर मुझे साईं जे ज़बान मुबारक आई कुरान ॿुधूं त जिन्न भी रोवंदा मुझे साईं ॾे आया जिन्न पिया चवनि अल्लाह जा रसूल असां मुशरिक हुआसीं असां माउनि खे अल्लाह खां परे करे गैरनि जे आॾो सजदा कराईंदासीं पर महबूब मोहम्मद रबी असां जॾहिं तुंहिंजी नबूवत वारी ज़बान मुबारक सां कुरान ॿुधो आहे त असां भी तो मोहम्मद रबी ते कलमो था पढ़ूं कुरान में फरमाई यहदी इलर रुश्दी फआमन्ना बिही वलन नुश्रिक बिरब्बिना अहदा जिन्नन
मुझे साईं जी ज़बान मुबारक मां कुरान ॿुधो त जिन भी चवनि था अजीब कुरान असां ॿुधो आहे। अबा इनमें 30 सिपारा अथव, 14 सजदा, 7 मंजिलूं, 540 रुकू, 6666 आयतूं था। अल्लाह साईं अवाई असांजे नबी के जेके मोजिज़ा ॾिना वॾा मोजिज़ा ॾिनई, पर वॾे में वॾो मुझे साईं जो मोजिज़ो ही कुरान मजीद आहे। ही कुरान मजीद आहे। अल्लाह फरमायो इन कुरान में असां मोमिनन ला शफा भी रखी आहे तई रहमत भी रखी आहे। मोमिनन ला अन मोमिन जो थव 5 निशानियूं, घणियूं घणियूं निशानियूं न बा मोमिन जो 5। पर दुनिया में तो हर को मोमिन तो सदाए। शराबी भी चवे तो मां अल्लाह जो मोमिन आया, व्याजी भी चवे तो मां भी अल्लाह जो मोमिन, जानी जिना तो करे चवे तो मां भी अल्लाह जो मोमिन, शराबी शराब तो पिए चवे तो मां भी अल्लाह जो मोमिन। पर जिनके ही साईं मोमिन चवे उहे मोमिन, या जिनके दुनिया वारा चवन उहे मोमिन, जिनके ही कुरान चवे ना। कुरान का था पूछा कहीं, कुरान में फरमाई मोमिन जो 5 निशानियूं थव। अबा घणियूं? कुरान में फरमाई इन्नमल मुमिनून अल्लज़ीना इज़ा ज़ुकिरल्लाहु वजिलत कुलूबुहुम व इज़ा तुलियत अलैहिम आयातु ज़ादतहुम ईमानन व अला रब्बिहिम यतवक्कलून। कुरान में फरमाई पेरी पेरी मोमिन की इया निशानी तव त मोमिन मां अल्लाह जो नालो ॿुधंदो त दिल ॾकी वेंदुसि। मोमिन रब का डरजंदो, सब का कोन डरजंदो। मोमिन अल्लाह जो नालो ॿुधंदो त दिल ॾकी वेंदुसि। ॿिए नंबर ते त मोमिन जे आॾो हिन साईं जी तिलावत कंदो त ईमान ई ताज़ो थींदो वेंदुसि। 3 नंबर ते त मोमिन जी तवक्कल कंहिंते अल्लाह ते। ऐं 4थे नंबर ते त मोमिन जी निशानी ॿुधाई मोमिन नमाज कायम कंदो। 5 नंबर ते त मोमिन जी इहा निशानी अथव त राह खुदा में ख़र्च कंदो, राह खुदा में ख़र्च कंदो। हाणे कुरान मोमिन जो ॿुधाईंदो 5 निशानियूं। हाणे इहे 5 निशानियूं अवां सामने त मोमिन बा सदा या मोमिन ना सदा। शराबी शराब तो पिए चवे तो मां भी अल्लाह जो मोमिन। व्याजी व्याज तो खाए चवे तो मां भी अल्लाह जो मोमिन। ओ कातिल कत्ल तो करे चवे तो मां भी अल्लाह जो मोमिन। बेनमाज़ी नमाज का परे चवे तो मां भी अल्लाह जो मोमिन। अबे अम्मा जो नाफरमान अबे अम्मा के रुआरे तो चवे तो मां भी अल्लाह जो मोमिन। पर हिन साईं में लिखियो पियो तव, हिन साईं के सीने तां लाए तो चवा जेके दुनिया मोमिन चवे असां उनके मोमिन कोन चवंदासीं। पर जेको हो जिनके हिन ही साईं मोमिन चवे असां उनके मोमिन चवंदासीं। हिन कुरान का वधीक को फैसले करण वारो आहे। हिन कुरान का वधीक को मौलवी आहे। हिन कुरान का वधीक को मुफ्ती आहे। हिन कुरान का वधीक को इमाम आहे। हिन का वधीक ॿियो कुझु बि कोन अथव। तो मो अर्ज़ बि कयो जिन बच्चन जो जे घर सां ताल्लुक आहे अॼु उहे बच्चा उहे अबू अम्मा अल्लाह जी रहमत में रंगजी विया। ये कुरान वारा हलन धरती ते दबिया नूर मलाइक उन्हनि जे आॾो पंहिंजा नूरानी परता विछाया। अधु रात जो टाइम थींदो आहे, ये मदरसे या तालिब सुतल हूंदा त आसमान का मलाइक बि हिननि जो दीदार करण ईंदा।
अल्लाह से कुरान वारनि जी वॾी इज़त रखी आहे। मुझे साईं साहबा के चयो हलो तो मां पंहिंजनि गुलामनि जो इम्तिहान वठी अचां। रात जो टाइम आहे, नबी साईं जन पंहिंजनि गुलामनि सां गॾु रात जो टाइम आहे। हिकु साहबी जे दरवाज़े ते आया त अल्लाह जी नमाज़ पियो पढ़े। ॿिए साहबी जे दरवाज़े ते आया त अल्लाह जो ज़िक्र पियो करे। टे साहबी जे दरवाज़े ते आया त अल्लाह जे क़ुरान जी तिलावत पियो करे। जी जो मुझे साईं जे कननि मुबारकनि ते हुनजे क़ुरान जे तिलावत जो आवाज़ आयो तो मुझो साईं उते ई बीहजी विया। अबू हुरैरा मुझे साईं जो साहबी आहे। अल्लाह जा रसूल अॻिते हलो, अॻिते हलो। मुझे साईं फरमायो अबू हुरैरा मां मोहम्मद रबी कीअं अॻिते हलां? एडो तो मिठो अल्लाह जो कुरान पियो पढ़े, एडो त अल्लाह जे कुरान जी तिलावत पियो करे जो मां मोहम्मद रबी आसमान में निहारे रहियो आहियां त इन कुरान पाक जी तिलावत जे करे अल्लाह साईं जा रहमत जा मलाइक भी लही आया। सुबह जो टाइम थियो, मुझे साईं साहबी खे घुरायो। अबा उते आ, मुझे साईं फरमायो हलिया त मां मोहम्मद रबी भाकुर पाई और आज ये हथ मुबारक और ते कर तो मां मोहम्मद रबी नन हथन ते चुमियो जई और ते आत्मा मोहम्मद रबी नन लबन ते चुमियो जई। साहबी तो चवे अल्लाह जा रसूल छाजे करे मुके एजाज बियो मिले, छाजे करे मुके एडी इज्जत भी मिले। मुझे साईं फरमायो रात मां मोहम्मद रबी तुझे दरवाजे ते आयो तो एडो त अल्लाह जो कुरान मिठे आवाज सां में पढ़ियो। मां मोहम्मद रबी के भी रोआरे विदई। साहबी अर्ज कयो अल्लाह जा रसूल जे मुके खबर हुजे हाथ तो मोहम्मद रबी जरी हसी मुझो कुरान भी बुधे त वन्या भी मां साहबी अल्लाह जो कुरान ठाहे ठाहे पढ़ा। कुरान में फरमाई वरतिलिल कुरान तरतीला, मुझो कुरान पढ़ो तो ठाहे ठाहे पढ़ो। ये अल्लाह जो वो कुरान है अजो कुरान वारन के दुनिया जे अंदर टेरी अखरान निहारियो तो वने, कुरान वारन के घट वध गालायो तो वने। अबा हथ तो बधाव कुरान वार के घट वध ना गालाइजो। ओ ही कुरान वारा अल्लाह ऐं अल्लाह जे रसूल जा मेहमान थो। इन कुरान वारन जे करे त ही जान हले पियो, इन कुरान वारन जे करे त ही मुल्क हले पियो। ही कुरान वारा आहिन तो जहान हलंदो, ही कुरान वारा विया, कुरान वियो त ही जहान खत्म थी वेंदो। मैदान महशर वारे ॾींहुं मुझे साईं फरमायो जहन्नम के औरते कयो वेंदो, जहन्नम जे मथा अल्लाह सी पुलसरात के विछाईंदो। हिक हिक 70,000 लगाम जहन्नम के हुंदा, हिक हिक लगाम के छिकण वारा 70,000 मलाइक हुंदा। जहन्नम के औरते कयो वेंदो, हेॾा नेकोकारन ला, नमाज़न ला, रोज़े वारन ला जन्नत के औरते कयो वेंदो। तो अल्लाह साईं हाफिज कुरान के चंदो हाफिज तुझे लाए तो जन्नत आहे पर 10 माण्हुनि जा नाला तू खंद मां अल्लाह उन्हनि के भी जन्नत में मोकिलिया। हाफिज अज तू शफात कर। हाफिज दुनिया जे अंदर तोखे कंहिं टोपी वठी ॾिनी, कंहिं तोखे रुमाल वठी ॾिनो, कंहिं तुझे मथा दस्तार ॿधी। हाफिज नाला तू वठ तो मां अल्लाह जन्नत ॾियां। आलिम तुझे लाइ त जन्नत आहे पर 70 माण्हुनि जा नाला तू वठ तो मां अल्लाह उन्हनि खे भी जन्नत ॾियां। अथा अचे पियो माहे रमज़ानुल मुबारक जो महीनो, बाक़ी कुछ ॾींहं बचा अथसि। रमज़ान दुनिया कमाइण जो महीनो कोन अथव, अबा नेकी कमाइण जो महीनो अथव।
जई रमजानुल मुबारक की पेरी रात ईंदी आ अल्लाह से ऐलान कंदो आ जिब्रील जी रब्बे जलील जिब्रील रिज़वान के चओ जन्नत जा 8 दरवाजा खोले छॾे जिब्रील मलाइक ओ मालिक के चओ जहन्नम जा 7 तबक बंद करे छॾे जिब्रील अॼु दुनिया जे कुंड कुर्छ ते लही वञो दुनिया जे तख्ते ते लही वञो एॾा जहन्नम मां संगरूं खां हिन दुनिया जे अंदर लही वञ नंढा वॾा जिन शैतान कैद करे समझ जे तरे जे अंदर फिटो करे आ ओ जिब्रील यारा में ना इन्हनि ज़ालिमन मां रब रहमान का पंजन बानन के परे कयो ही बाना मा रब का परे हा यारा में ना ही मा रब रहमान का मा रब जा बाना परे हा तरे तरे जा गुनाह कंदा हा शराबी हुजन जरा गुनाह कंदा हा व्याजी हुजन जरा गुनाह कंदा हा अबे अम्मा के रुआरे दुनिया जे अंदर हलदा हा ओ जिब्रील यारा में नाम अल्लाह पंजन बानन सा परे हुमा हन बारो मेनू माहे रमजानुल मुबारक जो मा अल्लाह पंजे महबूब मोहम्मद अरबी जी उम्मत जे मता माहे रमजानुल मुबारक जो चंडो उबारे छडियो आ अल्लाह जी रहमत इन महीने में बानन ऐं बानिन के ॻोल्हींदी आ अज अज़म कयो तो माहे रमजान मुबारक जा रोजा भी रखंदासी सलात तरावी जी भी पाबंदी कंदासीं पंजन बच्चन के दीनी मदारिस जे हवाले कंदासीं हाफिज भी कंदासीं त आलिम भी कंदासीं अल्हम्दुलिल्लाह प्रोग्राम अञा हलंदो असांजा हर दिल अजीज काबिल एहतराम मुझो भा जे हर वक्त असांजे मतां शख्स जो हथ रखियो आशिक कुरान सिंध बलोचिस्तान जो मशहूर व मारूफ खतीब हज़रत मौलाना सिंह रियाज़ मां सूमरो साहब जो शिकारपुर खां एडी वडी मंजिल करे आयो आ ऐं अवां साईं जो कुरान ॿुधंदो तवां जो अंदर ठरी पवंदो अल्हम्दुलिल्लाह साईं जन जो ख़ुसूसी खिताब दींदो ऐं नमाज जो टाइम आ जिं दोस्त वेठा ईअं वेठा हो जो आज़ान ईंदी वरी नमाज जमात सां अदा कयो पोइ इंशाअल्लाह वरी प्रोग्राम अॻिते हलंदो दुआ है त अल्लाह सिंह जेको भी मूंखे चवरायो पंहिंजी बारगाह इलाही में क़बूल व मंज़ूर करणु फरमाए व आख़िर दावाना अनिल हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन।